नाज़रीन तबी ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालो हैदराबाद का हैदराबाद के कासमाबाद के गुलिस्तान सज्जाद वाले इलाके में मेहरान यूनिवर्सिटी के पॉइंट बस से हादसो पेश आयो है। शागिर्द और शागिर्दियाणियों मौजाने तौर महफूज रहियूं आहिनि। पुलिस मूजिब हादसे में का भी शागिर्दियाणी तोड़े शागिर्द जख्मी न थियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक ॿीहर आगाह कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। एक ॿीहर हैदराबाद के कासमाबाद के गुलिस्तान सज्जाद वाले इलाके में मेहरान यूनिवर्सिटी की पॉइंट बस से हादसो पेश आयो है। शागिर्दन और शागिर्दियाणियों बुधायो वञे पियो त मौजाने तौर ते महफूज रहियूं आहिनि। बुधायो वञे पियो पुलिस जो चवणु है त हादसे में का भी शागिर्दियाणी तोड़े शागिर्द जख्मी न थियो। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे एक बार ॿीहर आगाह कंदालो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। हैदराबाद के कासमाबाद के गुलिस्तान सज्जाद वाले इलाके में मेहरान यूनिवर्सिटी की पॉइंट बस से हादसो पेश आयो है। शागिर्द और शागिर्दियाणियों मौजाने तौर महफूज रहियूं आहिनि। तफसील मालूम कंदासीं। शबीर अबड़ो हैदराबाद का असां सां मौजूद है। शबीर अपडेट कजो, हादसो की पेश आ? जी बिल्कुल, हैदराबाद में कासमाबाद के गुलिस्तान सजाद वाले इलाके में मेहरान यूनिवर्सिटी की पॉइंट बस से हादसो पेश आयो है। शागिर्द ऐं शागिर्दियाणियों मौजाने तौर महफूज बनल रहियूं। बुधायो पियो वञे त मेहरान यूनिवर्सिटी की पॉइंट बस शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे कासमाबाद खणी अची रही हुई त गुलिस्तान सजाद वटि डंपर सां टक्कर थियो। उन हवाले से राब्तो करण ते SHO भिटाई नगर गुलाम परवर मीरानी बुधायो त हादसे में डंपर जो अॻियों हिस्सो ऐं पॉइंट बस की एक साइड सख्त मुतासिर थी है। पुलिस बुधायो त हादसे में का भी शागिर्दियाणी तोड़े शागिर्द जख्मी न थियो। बे पासे अखियुनि ॾिठल शाहिदनि मूजिब पॉइंट बस में सवार कुछ शागिर्द मामूली जख्मी थिया आहिनि। जी अपडेट करण लाइ शबीर अवां जी वॾी महिरबानी।